इन वक्त असां मौजूद आहियूं नसीराबाद तालुके जे ॻोठ थड़ी आशिम में, जिते इन जदीद दौर में का भी बुनियादी सहूलियत मौजूद न आहे। इन बारे वधीक मालूमात ॾियण लाइ अचो त माण्हू सां ॻाल्हि ॿोल कयूं। मुक़दस जगह कब्रिस्तान की वही बेहरमती थे थी। जॾहिं भी का बरसात पए थी तो कब्रिस्तान सॼो पानी से भरजी तो वञे ऐं असांजा वॾा वीचारा पानी में लुढ़नि था पिया ऐं जेको भी गंदगी किनो पानी थे तो सब कब्रिस्तान में तो वञे। हेॾे अज़ीम जगह या कब्रिस्तान असांखे कब्रिस्तान को चुदेवारी काने का ऐं कब्रिस्तान में गॾ माल कब्रिस्तान में भॼंदो तो अचे। कब्रिस्तान वॾी बेहरमती थिए थी। कोट में सीसी ब्लॉक कोन्हे को, का भी घिटीअ में फर्श बंदी काने का, फर्श काने को। जॾहिं बरसात पवंदी आहे त तक़रीबन असांजे गोॾे जो पानी असांजे गोॾे में बीज थो वञे। सभ खां पहिरियों त असांजो बुनियादी मसइलो ॻोठ जो सिहत ऐं सफ़ाई जो आहे, जंहिं शयूं असां बिल्कुलु महरूम आहियूं। माशाल्लाह पाकिस्तान खे आज़ादु थिए 74 साल गुज़री विया आहिनि ऐं असांजो ॻोठ माशाल्लाह तमामु क़दीम आहे। पाकिस्तान जी आज़ादी खां वठी असां हिते ॾिसंदा आया आहियूं, मुक़ाम बि असांजो ॾाढो पुराणो आहे। उन में भी असांजे मुक़ाम में एतिरो त माना पानी बीहजी थो वञे जो हद खां वधीक असां पाणी कढण लाइ परेशान हूंदा आहियूं। त पाणी कीअं कढूं? जेकॾहिं चऊं था कंहिं वस वारे खे, चए थो यार मुंहिंजो कमु न आहे, को चए थो मुंहिंजो कमु न आहे। महिरबानी करे जेकॾहिं वस वारा ॿुधनि था, ॿुधी सघो था, जेकॾहिं कमु कयो था त असांजे महिरबानी करे असांखे इहा सहूलियत ॾिनी वञे। न रोडनि न रस्ता, वॾी गंदगी आहे, वॾो किना, न वाटर सप्लाई आहे, वॾो असां नाक आहे। ॻोठ में ज़ुल्म लॻो पियो आहे। ॿुधी असांजो ॻोठ सफ़ा गंदगी घणी थी विया, किनो, जानवर दानवर सफ़ा मुक़ाम में बीठा आहिनि। वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। वाह, न रोड ठहियल, न रस्ता, न बिजली, न गैस, न छा, कुझु कान्हे को। का सहूलियत असांजे ॻोठ में कान्हे। नालियुनि जा पाणी मथां घिटियूं भरिजी थी वञनि, रस्ता कान्हनि को, रस्ते सां माण्हू को वञे। मींहं में त असां वॾो नाहक आहे, काथे निकिरी नथा सघूं। असां वटि गंदगी घणी थी आहे, का सहूलियत कोन्हे, किचरा घणा थी विया आहिनि। असांखे DCO साहिब खे अर्ज़ु आहे त असांखे सफ़ाइयूं कराए ॾे। हिन ॻोठ में का सहूलियत न आहे, न रोडनि जी आहे, न रस्तनि जी आहे। इहे वाटर सप्लाई आहे, सो वाटर सप्लाई में हींअर बिल्कुलु बंदि आहे। का उन में का अहिड़ी का शइ न आहे। सो असांखे पर महिरबानी इहा असांखे ड्राए ऐं असांखे हिते अस्पताल जी का सहूलियत मिली वञे। हिते अस्पताल का सहूलियत न आहे। अस्पतालूं आहिनि शहरनि में आहिनि, सो बाराड़ीअ जो हिसाब सां असांखे का सहूलियत खपे। नाली त हिकु बि असांजे ॻोठ में कोन्हे। वॾो मसइलो इशू इहो आहे त असांजे ॻोठ में मुक़ाम जी सहूलियत कोन्हे। मुक़ाम खे भित कोन्हे। गॾ कुता जेके बि जानवर आहिनि सभु असांजे ॻोठ जे मुक़ाम में फिरनि था पिया। ऐं असांजो ॿियो बि अर्ज़ु हिकिड़ो इहो आहे त मूंखे पंहिंजनि वॾड़नि ही प्लाट ॾिनो आहे साईं, जंहिंमें प्लाट में मुंहिंजे में विच में घर में ट्रांसफार्म जेको आहे सो लॻियलु आहे। इहो वस वारनि खे अपील आहे, महिरबानी करे इहो ट्रांसफार्म हटाए, पोल थंभो कढाए मूंखे साइड ते रखाए ॼने। मुंहिंजनि ॿचड़नि जो ही घर ठहे थो। मां वॾो पैसो हिते ख़र्चु कयो आहे, जेको अलाह ताला हुयो मां हिते लाथो आहे। महिरबानी करे इहो तव्हां ॾिसी सघो था, इहो ट्रांसफार्म पोल हटाए साइड ते करे रख।